रौंती भरसां ॻोठ मीर कोश जो रहवासी पुरहत नौजवान अफ़ज़ल कोश पंहिंजी घरवारी सां गॾिजी बासर वॾेरे ऐं रौंती पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे क़ौमी हक़ीक़त रौंती जे रिपोर्टर मसरूर दिया। जी मसरूर, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल पीर साईं, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रौंती भरसां ॻोठ मीर कोश जो रहवासी मिसकीन पुरहत नौजवान अफ़ज़ल कोश पंहिंजे घरवारी सां गॾिजी बाअसर वॾेरे ऐं रौंती पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज कंदे चयो आहे त कुझु वक़्तु अॻे रौंती पुलिस मूंखे गिरफ़्तार करे हाफ फिराई कयो हो ऐं अदालत सगोरी मूंखे बेकसूर सम्झी बाइज़त बरी करे छॾियो। वरी कुझु वक़्त खां बाद एसएचओ खंबे गुम करे छॾियो ऐं 1.5 लख एवज़ मूंखे आज़ाद कराए छॾियो। मुंहिंजो चवणु आहे त मूंखे इंक्वायरी बहाने साॻी एसएचओ वटि मोकिले ज़लील ऐं ख़्वार कयो वञे। उन वसवारनि खे अपील कई त एसएचओ ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। जी मसरूर दिया, तफ़सीलन आगाह करण लाइ महिरबानी। मामलो सर इहो नाजायज़ पुलिस अॻे बि तव्हांखे खणी वई हाफ फिराई कयईं 2021 में। मूंखे 2021 में कयईं हाफ फिराई 11 महीनो 14 तारीख़ ते वॾेरनि जे चवण ते नाजायज़ पंहिंजी जंग बनी छॾियऊं हाफ फिराई करे। पुलिस मुक़ाबला केस, कोई मुद्दई न, कोई फिरियादी न माते। 3 महीननि खां बाद जज मूंखे आज़ादु करे छॾियो, बाइज़त बरी करे छॾे। वरी असां चुप कयूं वेठा आहियूं, वॾेरा असांखे सुख जो साह न खणणु ॾींदा आहिनि। वरी 21वें रोज़े ते पुलिस नाजायज़ मां पियो निंड राति जो 11 बजे खणी मूंखे जेको आहे त गुम करे छॾियईं 36 नंबर पिकेट ते। पोइ मुंहिंजा ॿार विया, उन्हनि खे चयईं त पैसा 5 लख ॾियो। 5 लख असांजो ग़रीब माण्हू कोन्हनि, तव्हांखे गुम करे छॾींदासीं, मारे छॾींदासीं, हीअं करे छॾींदासीं, ॿारनि खे धमकियूं। पोइ 1.5 लख रुपयो वठी पोइ असांखे आज़ादु कयूं। पोइ असां जेको आहे मां वियुमि DAG ऑफिस सखर वियासीं ॿारनि सूद, उन लिखी ॾिनो मीरपुर चयो वञो SB ऑफिस। SB लिखी ॾिनो चयो वञो इन वटि DSP साहब वटि। DSP साहब वटि आयासीं, उन इंक्वायरी न कई, उन जो इंक्वायरी कयो। उन जो SHO जेको चोर आहे वरी SHO ॾे लिखी ॾिनई तव्हां इंक्वायरी, SHO शफ़ीउल्लाह इंसारी उन वटि। असांखे सुख जो साह पुलिस न वॾेरा खणणु ॾींदा आहिनि। असां ग़रीब माण्हू, असांजी कोई न ॿुधंदो आहे, न SB ॿुधंदो आहे, न DSP ॿुधंदो आहे, न DAG ॿुधंदो पियो आहे। असां वरी अॼु बि विया आहियूं सखर, उन्हनि असांखे चयो त तव्हां SB वटि वञो, वरी SB वटि आया आहियूं। SB वरी लिखी मोकिलियो आहे इन वटि, इन चयो त वरी SHO वटि वञो। असां ग़रीब माण्हू, असांजो इंसाफ़ थिए। असांजो मुरादली छा नोटिस वठे, इंसाफ़ खपे, सदर वठे, हर शइ करे असांजो। असां बेगुनाह, नाजायज़ पुलिस खणी वई असांखे, नाजायज़ तंग कंदी।